अल्लाह के पारता तोखे कुझु कोन थींदो तोखे कुझु कोन थींदो साही कोन थो निकिरे जान छुटे नथी नेब मां जान छुटे नथी जिस्म मां जान छुटे एतिरो हराम छो खाधो आहे ख़ुदा जो ख़ौफ़ कोन थियो आहे हे ख़ुदा जो ख़ौफ़ आहे तॾहिं त किरिया पिया आहियूं छा खाधोसीं रुगो 13 साल जी बजट खाधी थी 13 साल डॉक्टर खे घुरा डॉक्टर खे चयो त डॉक्टर अचे पियो केॾी महिल ईंदो डॉक्टर कमाल कोन्हे जेको पंहिंजो पर्सनल डॉक्टर उनखे फोन कयो त बस अचो मैसेज कयो त मुंहिंजे घरे ॿाहिरि पहुची अचे डॉक्टर खे घुरा वकील खे चए ॿ टे पिटीशन दाख़िल करे हले अचो डॉक्टर साहब हले अचो जी डॉक्टर साहब अची साहब छो से इहो जेका अॼुकल्ह जिन हराम खाधो आहे न जी जी जिनजा नेब बि न लाउनि सां हीअ अलॻि थी वई आहे चेक करे ॿुधायो ॾाढी दवा थी दवा लॻे थी कंदी सबर हिकिड़ो मिंट मां ॾिसी वठां डॉक्टर साहब चए हेठियूं सो बि चेक कजो रुगो लोॾे थो सही आई डॉक्टर भलो आहे ॾे खाइलाज कराईंदे लंडन मां हां लंडन मां हिन डॉक्टर में हाल न आहे पंहिंजा सिंध पाकिस्तान जा डॉक्टर वीआईपी ॾेई छा कोन ॾेई डॉक्टर साहब छा था चलाए दादा सांस हिकिड़ो मिंट ॿुधाईंदी मशीन आहे ॿुधाईंदी त छा आहे हिते बणीसि न हितां वरी मिशनूं कमु न कंदियूं लंडन वञिणो पवंदो इलाज उतां थींदो लंडन जहाज़ मां किरी पई दफ़ो कोन किरंदो त वकील खे चयो ज़मान त विझे ज़मान ते रुगो चेक ख़बर पई बीमारी कहिड़ी अथई डॉक्टर साहब छा थियो अथसि दादा साईं जा जेके न अछियूं प्लेटूं ख़तम थी वियूं यानी अछा जुदा रत जा ख़तम थी विया आहिनि अछियूं प्लेटूं कहिड़ियूं जंहिंमें पाण चवां खाईंदा न साईं उहे अछियूं प्लेटूं न रत जा अछा जुदा उनखे अछा प्लेटलेट्स उहे साईं जा तमामु घटि थी विया आहिनि वरी ॿुधा अछा जेके रत जा जुदा आहिनि उहे तमामु साईं जा घटि थिया आहिनि बचण जा चांसिस घटि आहिनि अरे हा इहे जेके नवाज़ शरीफ़ में ज़रदारी ख़तम थी इहे ओ हिन सां पोइ हाल थी आया लॻे थो त साईं जेको आहे कंहिं सियासी जलसे में वियो आहे उते वञी माल घणो खाधो अथई न भाॻो इहो बर खाईंदो के नून लीग वारनि जी सभिनी नारा हणंदो न उन मां फ़ाइदो कहिड़ा अच्छा प्लेट अच्छा प्लेट इहो अच्छा प्लेटूं ओ भाॻाणी पाण पतो आहे घणेई हराम खाधो अथसि हाणे पोइ चए वकील खे घुरा त वसियत कयूंसि हाणे मरी त हुई वेंदे डॉक्टर पोइ जे तुंहिंजूं कल्ह प्लेटूं ख़तमु थी जेके अची किथां मिलंदियूं अदा इन जे लाइ साईं खे हुकूमत खां ज़मानत वठी लंडन खणायो वञो पोइ साईं बचंदो हाणे हेॾे जनाज़े खे लंडन खणो भला जे मिसाल जी ॻाल्हि जो त चाक बि थी अचे त हिकिड़ा आइटम बम ठाहींदो हैं जे साईं चाक थी वियो त वरी साॻियो कमु कंदो अदा ख़ुदा को पेट भरई मरण ते वेठो ख़ुदा ख़ुदा करे वकील अचे जो वकील खे फोन कयां थी वेंदी ज़मानत थी वेंदी पोइ तूं वञ लंडन अरे ख़ुदा ख़ुदा कयो भला कीअं पियो करे वकील साहब अचे वकील साहब अची अचो साईं अचो ना बाबा से ने बिना के हुकूमत एड़ा था थे जामिन थींदो ही कोन हाने पांजी का मुर्सी कर पांजी मुर्सी कर आसरो बंदे अरे वकील साहब भाई छा कई क्यों अरे वकील साहब जुल्म करे जडी डॉक्टर आ छुकल चिटे टू वठी जा पर भाई वकील री संभाल वरी चेक करे पता को सा जो जरो हो जे अल्लाह जी शे अल्लाह भागा मरियो कुछ मुके प्रॉपर्टी नहीं वनी आ तू जाए कल चिपलेट तो गड़ा कुछ जा बड़ा मार पई डॉक्टर साहब मेहरबानी